अॼु असांजो लेसन आहे सिंटेक्स बोर्ड जाम शोर जो क्लास चौथे जो पहिरियों सिंधी लेसन जंहिंजो उनवान आहे कुदरत वारा। तव्हांखे हिन खां अॻु जेके वीडियोस मूं अपलोड कया आहिनि हुन में ॿुधाया त ॿार खे सभिनि खां पहिरीं पढ़ण में जेको मथां उनवान आहे ऐं उन मथां जेको फस्ट बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हूंदी आहे उनजी सही प्रोनाउंसिएशन कराईंदा वञो। उन खां बाद में ॿार खे जेको उनवान आहे उनजे बारे में ॿुधायो ऐं हमद ऐं नेत जो ॿुधायो त हमद में अलाह ताला जी सारा हूंदी आहे, नेत में नबी साईं जो आखाण हूंदी आहे। कुदरत वारा यानी अलाह ताला ॾांहुं इशारो आहे, कुदरत वारा यानी जेकी कुदरत आहे उहा अलाह ताला जी आहे। अचो त हलूं सही प्रोनाउंसिएशन सां गॾु ऐं हुते नवनि लफ़्ज़नि जी माना पढ़ूं। सिंधी जेतिरी आसान आहे ओतिरी ॾुखी बि आहे, तव्हांखे ख़बर आहे त पढ़ण में तमामु मज़ो ईंदो आहे ऐं उमेदु आहे त तव्हां पंहिंजे स्कूल में पंहिंजे ॿारनि खे सुठे नमूने पढ़ाईंदा हूंदा। सभु कनि तुंहिंजी सारा कुदरत वारा यानी सॼो जान सभु हर इंसान जानवर सभु कंहिंजी सारा कंदा आहिनि अलाह ताला जी। निर्मल ज्योति नूर नज़ारा कुदरत वारा। निर्मल माना पाक जेका रोशनी हूंदी आहे उनखे पियो चवे त पाक रोशनी, ठीकु आहे, चमकंदड़ रोशनी। निर्मल ज्योति नूर नज़ारा कुदरत वारा। कोटा कोट बणाया धरतियूं सहसी सिज चंड तारा कतियूं जन जो अंत न पारा कुदरत वारा। कोटा कोट यानी तह जे अंदरि तह, तह जे अंदरि तह, धरती जेके ज़मीन जे हेठि ज़मीन खॾूं उन्हनि खे चयो त कोटा कोट यानी समुंड आहे उनजे हेठि उनजो तह ऐं धरतियूं आहिनि। सहसी यानी हज़ारनि जी तइदाद में सिज आहे, चंड आहे, तारा आहिनि, कतियूं सिज बची वियो, चंड बची वियो, तारा ऐं कतियूं छा आहिनि? कतियूं उहे आहिनि जेके नंढा नंढा तारा हूंदा आहिनि या रोशन तारा हूंदा आहिनि उन्हनि खे चइबो आहे। जिन जो अंत न पार, जिन जो को बि अंत यानी का पछाड़ी न आहे कुदरत वारा। कुलनि अंदरि सुरहान धरी थो मोतियुनि सां मेहरान भरी थो हीरा लयल हज़ारा कुदरत वारा। गुलनि जे अंदरि ख़ुशबू थो भरी, दरियाहनि में मोती यानी हज़ारनि जी तइदाद कई माल मिल्कियत भरियल आहिनि। हीरा लेल हज़ारा जंहिंमें हीरा बि आहिनि लेल बि आहिनि। हिकिड़ो मोबाइल जी जुमिलो आहे ऐं मोबाइल जी जुमिलो तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेका हक़ीक़त खां वधीक शइ खे ॿुधाए त उनखे मोबाइल जी जुमिलो चइबो आहे। जॾहिं वणनि ते वाव अचे थो यानी जॾहिं वणनि ते वाह थो अचे, पन पन मां पड़लाव अचे थो, पन पन मां आवाज़ थो वापसि अचे। छिम छिम जा चिमकारा कुदरत वारा यानी जेके छिम छिम वणनि जी छिम छिम थींदी आहे उनजे नाले आहे। चुंब चतुन ऐं चीहन खोली, चुंब चतुन ऐं चीहन खोली यानी चतुन जेका आहे पंहिंजी नोक खोली ख़ुशि थिया, चीहन खोली यानी ख़ुशि थिया। बुलबुल कोयल ॿोली ॿोली, हाणे बुलबुल कोयल ॿोली ॿोली यानी कोयल जेका आहे उन पंहिंजी ॿोली ॿोली। मोर नचनि नाम यारा कुदरत वारा यानी नाले वारा मोर जेके आहिनि उहे बि नचनि था अलाह ताला जी कुदरत ते। अजब बणाया बिजलियूं बादल बूंदूं बरस बरस कनि तातल वाजिद कनि वसकारा कुदरत वारा यानी धरती जेका आहे उहा अजब बणाए, आसमान में जेके मींहुं पवंदो आहे खेवण लॻंदी आहे त उहे बि जेके हिकिड़ी ख़ुदा जी कुदरत आहे। हिकिड़ो अजब ॾियारींदड़ शइ आहे त आसमान में न तारूं आहिनि न लाइट आहे, पोइ इहा रोशनी कीअं थी थिए त इहो सभु अलाह ताला जी कुदरत आहे। बूंदूं बरस बरस कनि थाधल यानी जेके बूंदूं बरस बरस ते यानी बरसाति जेका पइजे थी उहा सॼी थधाण करे छॾी थी, थधियूं थधियूं बूंदियूं हूंदियूं आहिनि। वाजिद कनि वसकारा यानी तेज़ वसकारे सां बरसाति पवंदी आहे ऐं उहा सभु कंहिंजे कुदरत वारा। सो हिन जो लेखक आहे किशन चंद बेवस ऐं उमेदु आहे त अॼु जो जेको असांजो पहिरियों सबक़ु ऐं हमदो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। दुआनि में यादि मुंहिंजो यूट्यूब जो चैनल सब्सक्राइब करियो, शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़।